कंडियारो मां ख़बर ईंदा हलू त कंडियारो भरसां ॻोठ साले राजपर जे रहवासी नौजवान इमरान राजपर खे मुबैना अगवा करण जी कोशिश कई वई। संदसि दाउन ते हथियारबंद फरार थी विया। होॾां वाक़िए खिलाफ़ ॻोठ साले राजपर जे रहवासियुनि पारां नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते शकूर राजपर, शाहिद राजपर, सोहराब राजपर, लियाकत ऐं ॿियनि जो चवणु हो त संदन नौजवान इमरान राजपर कंडियारो तरफ़ अची रहियो हो त ॻोठ भरसां पेट्रोल पंप खां 4 हथियारबंदनि खेसि रोके अगवा करण जी कोशिश कई। संदसि दाऊं करण ते हथियारबंद खेसि छॾे फरार थी विया। हिननि जो चवणु हो त अगवा जी कोशिश दौरान हिकु हथियारबंद निसार मलाह खे सुञातो आहे। अगवाकार ॾुआरी क़िस्म जा माण्हू आहिनि जेके इलाइक़े जे माण्हुनि खां फुरूं पिणु कराए रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त नौजवान खे अगवा कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वञे। होॾां ॻोठाणे इमरान राजपर जे फरियाद ते हिकु सुञातल ऐं 3 अणसुञातलनि ते केस दाख़िल करायो वियो। केस दाख़िल थियण बावजूद गिरफ़्तारी अमल में न अची सघी। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।